लीडर टीवी जो प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख अज लीडर टीवी खुशकिस्मत है जो सिंधी बोली जे हिकड़े संभालींदड़ ख़ास तौर ते जदीद दुनिया में या इंटरनेट की बोली में या कंप्यूटर की ज़ुबान में जो कुछ अज असांखे नज़र अचे तो उन्हनि में हिकड़े जै शख्स जो नालो सब खां मथे हुंदो आहे ऐं रहंदो उन जो नालो है जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी साहब। अब्दुल माजिद भुरगड़ी साहब अज असां सां गॾु वेठा आहिनि उन सां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं सब खां मां तव्हांखे ॿुधायां त साईं माजिद भुरगड़ी साहब जेको आहे उनजी ज़िंदगी खे ॾिसी माण्हू सम्झी सघे थो त ज़िंदगी के हिकिड़ी लाइन ते कोन थी हले माण्हू लाइन तब्दील करे वञे थो। ज़िंदगी के हिकिड़े शोबे सां बि नथी हले माण्हू शोबा भी तब्दील करे वञे थो। ज़िंदगी के हिकिड़े ॻोठ हिकिड़े शहर हिकिड़े सूबे हिकिड़े मुल्क में भी नथी हले माण्हू ॻोठ शहर सूबा मुल्क उहे कतारींदो कंहिं ॿियनि 7 समुंड पार पहुचे थो। जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी अॼु असां वटि महिमान आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी को बि टाइम ज़ाया करण खां सवाइ चाहींदुमि त तव्हां पंहिंजे ज़ाती ज़िंदगी जॾहिं तव्हांखे सांभर आहे नंढे हूंदे खां वठी सांभर उन सांभर के हिसाब सां ॿुधायो अब्दुल माजिद भुरगड़ी पंहिंजी कथा बयान कर। सही जो टॉल ऑर्डर है जीअं चवंदा आहिनि छाकाणि त जेकॾहिं माण्हू शुरू करे ॻाल्हि वरी स्कूल वञणु शुरू कयो ऐं मां घणो अर्सो जीअं मुंहिंजे वालिद साहब पंहिंजी ख़ुदनविश्त में भी लिखियो आहे मूं पंहिंजे वॾे चाचे मरहूम ग़ुलाम सदीक बलोच सां गुज़ारियो जेको एजुकेशन डिपार्टमेंट में हो। सो सम्झो 7-8 सालनि ताईं 2-3 सालनि खां वेंदे 7-8 सालनि ताईं 5-6 साल मूं उन सां गॾु गुज़ारिया। सो शुरूआत वारियूं यादाश्तूं उन्हनि सां वाबस्ता रहियूं आहिनि गॾोगॾु घर सां भी पंहिंजे लाड़काणे सां भी वाबस्ता रहियूं आहिनि। उन खां पोइ प्राइमरी एजुकेशन इहे मुख़्तलिफ़ हंधनि ते शुरू रही सखर में शुरू थी कुझु अर्सो नोशहरोफिरोज में थी लाड़काणे में थी ऐं ईअं मुख़्तलिफ़ हंधनि ते उहा प्राइमरी एजुकेशन थी जंहिंखां पोइ सैकेंडरी एजुकेशन सम्झो त सॼी लाड़काणे में थी ऐं उन मां हिकिड़ो साल म्यूनसपल हाई स्कूल हो उते थी छाकाणि बाबा साईं म्यूनसिपलिटी में प्रेसिडेंट हुआ ऐं मरहूम फतेह मोहम्मद कुरैशी मशहूरु एजुकेशनिस्ट हो जंहिंखे बाबा साईं उन ते ज़ोर आंदो त तव्हां म्यूनसिपल हाई स्कूल में उनखे मैनेज कयो उते हेडमास्टर थी आया त मूंखे दाख़िल उते ई करायूं उते साल खनि मां उते पढ़ियुसि। उन खां पोइ कुरैशी साहब बि हली वियो वरी मुंहिंजो चाचो ग़ुलाम सदीक मरहूम उहो हेडमास्टर थी आयो लाड़काणा पायलट स्कूल जंहिंखे हाणे चवनि उन ज़माने में लाड़काणा गवर्नमेंट हाई स्कूल चयो वेंदो हो। सो गवर्नमेंट हाई स्कूल में मूंखे वठी आया पोइ मुंहिंजी बाक़ी एजुकेशन मैट्रिक ताईं लाड़काणे गवर्नमेंट हाई स्कूल में ई थी। कंहिं सबब जे करे साइंस जे सब्जेक्ट सां मुंहिंजी दिलचस्पी कान हुई। आम तौर ते हर को चाहींदो आहे त डॉक्टर या इंजीनियर थिए उन ज़माने में तो हा उन ज़माने में इहे ई हुआ पर मूंखे उन ज़माने में इन्हनि सां का दिलचस्पी कान हुई। मैथमेटिक्स सां दिलचस्पी ज़रूरु हूंदी हुई ऐं उन वक़्तु मूंखे ख़्यालु हो त मां मैथमेटिक्स में हली MA कंदुसि ऐं उनजो सबबु इहो को ख़ासि इन में का ॻूढ़ी सोच वीचार कान हुई। पंहिंजे चाचे सां गॾु तुरबत उते हिकिड़ो डिप्टी कमिश्नर मिलियो उन चयो त मां MA मैथमेटिक्स कई उन खां पोइ वरी CSS कई हुयमि। सो मुंहिंजे ज़हन में उहा ॻाल्हि वेहिजी वई मुंहिंजो MA मां कंदुसि मैथमेटिक्स में। मैट्रिक करे मूं वालिद साहिब खे चयो मां साइंस कोन खणंदुसि मां आर्ट्स खणंदुसि। बाबा साईं हिन में सख़्ती कोन कंदा हुआ ठीकु आहे तूं आर्ट्स खण। आर्ट्स खयुमि उन में मूं मैथमेटिक्स जो सब्जेक्ट खयों इन ई लिहाज़ खां ऐं सभु हैरान थींदा त असां मैथमेटिक्स खां डिॼी साइंस छॾी तो वञी मैथमेटिक्स कई आहे। बहरहाल मैथमेटिक्स मूं कई उहे 2 साल वरी आयो सिंध यूनिवर्सिटी में। सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं आयुसि 1965 में BA ऑनर्स में जी दाख़िला वरितमि त चयऊं त तव्हां त मैथमेटिक्स खणी नथा सघो
छाकाणि त इन में लॉजिस्टिकल इशू पैदा थी वेंदो जो ओल्ड कैंपस जेको आहे उहो हैदराबाद शहर में आहे आर्ट्स जा क्लासिस सभु उते थींदा आहिनि पर मैथमेटिक्स जा क्लासिस जाम शुरू थींदा आहिनि सो तव्हां इहे क्लासिस कीअं अटेंड कंदो मूं सोची इहा ॻाल्हि त वाक़ई वैलिड आहे ईअं पोइ मूं मैथमेटिक्स तां हथु खयों ऐं आर्ट्स जा ॿिया सब्जेक्ट हिस्ट्री पॉलिटिकल साइंस वग़ैरह खणी उतां बी ऑनर्स कई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो जी साईं तव्हां होशियारु हूंदा साईं मुंहिंजी हमेशह यानी फस्ट डिवीजन ईंदी रही ऐं मां होशियारु स्टूडेंट हुउसि ख़ुशि 8th 9th खां पोइ अच्छा हा उन खां अॻु में मूंखे एतिरो यादि कोन्हे ठीकु स्टूडेंट हुउसि पर 9th खां पोइ मूंखे यादि आहे त मूंखे जिन सब्जेक्ट्स में दिलचस्पी हूंदी उन में मां तमामु पंहिंजो सही हूंदो हुउसि मतिलबु ॿियो सुवाल थो पुछां नंढे हूंदे जे घर में हरकती हुआ मुनासिबु हद ताईं ज़्यादा न छाकाणि त वॾे में वॾो पुटु मां हुउसि तंहिं करे मूंखां पोइ वरी भेनर हुयूं तंहिं करे पोइ जेको छोकिरनि वारी हिकिड़ी ईंदी आहे न उहा मूं में कान आई ॻाल्हि त तमामु हरकती हुजां ऐं तमामु शरारती हुजां इहा ॻाल्हि कान आई ऐं थोरो शाइ बि हूंदो हुउसि ऐं ज़्यादा हरकत वग़ैरह इन में कोन कंदो हुउसि कॾहिं इन ते सोचो त शाइ छो हूंदा शाइ उनजा घणा ई सबब थी सघनि था हिकिड़ो मां आयो यानी पंहिंजनि चाचनि ऐं जी औलाद में मां ई हिकिड़ो ॼणो हुउसि मूंखां पोइ पहिरियों कज़िन जेको ॼाओ उहो ॼाओ 8 साल पोइ अच्छा उनखे जे विच में छोकिरियूं ई छोकिरियूं हूंदियूं उन्हनि सां ज़ाहिर आहे लह विचड़ एतिरी कान ईंदी त थी सघे थो इहो सबबु हुजे शाइ हुजण जो पर तव्हां जो चओ त गवर्नमेंट कॉलेज में गवर्नमेंट स्कूल में तव्हां मैट्रिक ॾिनी जी त मैट्रिक खां पोइ इंटर बि ॾिनी हूंदव न इंटर उते लाड़काणे में डिग्री कॉलेज में अच्छा हा उतां पोइ आयो सिंध यूनिवर्सिटी उतां पोइ सिंध यूनिवर्सिटी में 1965 हाणे तव्हां खां हिन रीशफलिंग छॾाई मैथमेटिक्स इहा छॾाई इहा त ओॾां कीअं वेंदव हेॾे कीअं ईंदुसि तंहिं करे मूं मजबूर थी मूं मैथमेटिक्स खे छॾे ॾिनो ऐं मूं इहे हिस्ट्री मुस्लिम हिस्ट्री ऐं पॉलिटिकल साइंस खणी ऐं बी ऑनर्स में दाख़िला वरिती बी ऑनर्स में तव्हांजा टीचर्स यादि हुजनि जेके सही टीचर्स यादि आहिनि बिल्कुलु यादि आहिनि टीचर्स जेके हुआ असांखे पाणींदा हुआ उहे हिकिड़ो त डॉक्टर मुबारक हो ऐं मुबारक माना हिस्टोरियन हिस्ट्री में डॉक्टर मुबारक हो ऐं हिकिड़ो दीन मोहम्मद हो ॿियो पॉलिटिकल साइंस में साईं मोहबला शाह हो जंहिं उन वक़्तु CSS जी तयारी कई पए यानी इहे टीचर त मूंखे चङी तरह यादि आहिनि अंग्रेज़ी जा ऐं मुस्लिम हिस्ट्री में मैडम अज़ीज़ना हूंदी हा ऐं उहो इहे यादि आहिनि अंग्रेज़ी में बि टीचर हूंदा हुआ पर उहे यादि नाला हुननि जा त इहे टीचर हूंदा हुआ उन्हनि में जेको स्टैंड आउट कंदो न साईं मोहबला शाह कंदो हो उनजे लेक्चर्स उहो वाहिद टीचर हो जंहिंखां मां सही माना में इम्प्रेस थियुसि त उनजी प्रेज़ेंटेशन अंग्रेज़ी इंतज़ारु रहंदो त कॾहिं संदसि क्लास ते उन में वञी वेहां ऐं उनजी अंग्रेज़ी ॿुधां मूंखे मज़ो ईंदो हो जॾहिं ॻाल्हाईंदो हो उनजी अंग्रेज़ी जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं लफ़्ज़नि जो चॉइस जेको उहो उन ज़माने में एॾी यानी इंजॉय कंदो हुउसि जंहिंजो मां बयानु करे नथो सघां यानी जेकॾहिं उनखे स्केल ऑफ 9 to 10 9 कजे त ॿिया टीचर 2-3 खां मथे कोन हुआ सभई लेवल में तमामु हाई हो इन ऐं ॿी जेका ॻाल्हि मूं नोट कई तूं तयारु थींदो हो हमेशह होमवर्क हा लेक्चर लाइ हमेशह ही वुड बी वेरी वेल प्रिपेयर्ड ईंदो हो त लेक्चर लाइ वेल प्रिपेयर्ड हूंदो हो ऐं ॿिया टीचर्स जेके हूंदा हुआ उन जे मुक़ाबले में उनजी लैंग्वेज प्रेज़ेंटेशन वग़ैरह घणी घटि हूंदी कन्वेंशनल हुआ तमामु कन्वेंशनल हुआ ॿिए कंहिंखां मां इन तरीक़े सां इम्प्रेस कोन थियुसि जीअं हिकिड़ो साल सिर्फ़ु पढ़ाई पर उन हिकिड़े साल शुरू वारो जेको साल हो उन में जेको हिन पढ़ियो उहो आई कांट फॉरगेट हाणे उहो लेक्चर्स त विसरी विया आहिनि पर उनजी इहा यादि अञा ताईं लिंगर करे थी त इट वॉज़ ऑलवेज़ अ प्लेयर टीचिंग हा मज़ो ईंदो हो त कीअं पाणींदो
उन खां पोइ मां ॿाहिरि बि वियुसि यूनिवर्सिटी एरिज़ोना मां, उतां वञी MBA कई, पर मूंखे तमामु घटि हिन जे कैलिबर जहिड़ा माण्हू नज़र। पर हिकिड़े नंढे साईअ खां पोइ वरी अचो था साईं माजिद भुरगड़ी साहिब सां, असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि, असां सां गॾु रहिजो। साईं हाणे उते 3 साल तव्हां जेके यूनिवर्सिटी ऑफ सिंध में रहियो। जी साईं। पोइ हॉस्टलर हो या डे स्कॉलर हो? साईं 6 महीना मां हॉस्टल में रहियुसि। अच्छा। ऐं 6 महीने इहो थींदो त जामशरे मां सुबुह जो बस ते चढ़ी ऐं ईंदा हुआसीं शहर। उते ओल्ड कैंपस जा बि 2 ब्लॉक्स हूंदा हुआ, हिकिड़ी यूनिवर्सिटी जी बिल्डिंग, ॿी बोर्ड जी सेकेंडरी एजुकेशन बोर्ड जी बिल्डिंग हूंदी, उते क्लासिस हूंदा हुआ। उहे क्लासिस अटेंड करे ऐं मंझंदि जो वापसि वेंदो हुउसि। पर मूंखे समहाउ हॉस्टल लाइफ जो कॾहिं को मज़ो कोन आयो। मां शायदि घर जी लाइफ जो आदी हूंदो हुउसि, तंहिं करे जॾहिं बि बस हितां हीराबाद मां लंघंदी न, त मुंहिंजे दिलि में हमेशह इहो ख़्यालु हूंदो त जेके माण्हू हिते रहंदा इहे केॾा ख़ुशनसीब आहिनि जो पंहिंजे भेनरनि भाउरनि फैमिली में आहिनि, ऐं मां किथे जी फाथो आहियां, किथे थो वञा, उते को वाक़ुफ़ु आहे को न आहे। पर समहाउ उहा कंदी आहे न हॉस्टल लाइफ, किन माण्हुनि जी ज़िंदगी में कंदी आहे, क्लिक कंदी आहे। मुंहिंजी उन्हनि में 6 महीननि खां पोइ इतफ़ाक़ ईअं थियो, मुंहिंजे चाचे जी पोस्टिंग जेको एग्ज़ेक्टिव इंजीनियर हो इरीगेशन में, तंहिंजी पोस्टिंग हैदराबाद इन में जामशोरे में थी। साईं मूं त शुकुरु कयो घर जो घर में। हा, जीअं ई उनजी पोस्टिंग थी, अञा उहो बंगले में बि शिफ्ट कोन थियो, रेस्ट हाउस में रहंदो हो। सियारे जा ॾींहं हुआ, मूंखे चई पुटु तूं सामान खणी अची वञ मूं वटि। मूं बिस्तर बंदि, सूटकेस जेको बि हो सामान मेड़े, मां उन सां शिफ्ट थी वियुसि। पोइ बाक़ी 2.5 साल मां उते उन वटि रहियुसि घर में। साईं हाणे इहो यूनिवर्सिटी जा ॾींहं आहिनि मिड 60s जा। जी हा। ठीकु आहे, अयूब खान जो दौर। बिल्कुलु। अव्हांजे दिमाग़ ते 1 यूनिट जे हवाले सां के यादगिरियूं आहिनि? साईं 1 यूनिट जे हवाले सां मुंहिंजियूं यादगिरियूं हक़ीक़त में 50s खां आहिनि। जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु प्रेसिडेंट हूंदो हो, तंहिं ज़माने में बाबा जी खोड़ हिसाब सां कान पवंदी हुई, ऐं उनजो वॾो सभु इहो 1 यूनिट हूंदो हो। तंहिं ज़माने जूं जेके यादूं आहिनि उहे वधीक आहिनि एज़ अ चाइल्ड, नॉट एज़ अ टीनेजर। उहे ॿुधायो जेकॾहिं। उहे इहे ई आहिनि, असां वी वर ऑलवेज़ इन स्टेट ऑफ फियर। हाणे बाबा खे ॿधी था वञनि, इहो हूंदो हो। ऐं बाबा हूंदो हो, कॾहिं आंदरनि, कॾहिं थी केरु थो अचे, कॾहिं केरु थो अचे, कॾहिं काज़ी फज़ मोहम्मद आयो हो हिकिड़े भेरे लाड़काणे, बाबा उन सां वरी वियो। त उन वक़्तु असांखे इहो नंढा हूंदा रहे, पर भउ इहो हूंदो हो त बाबा खे कॾहिं ॿधी न वञनि। पर वालिद साहब हूअं पॉलिटिकली उन दौर में लीनियन कंहिंसां हो? बाबा टोटली, छाकाणि बाबा हूअं त मुस्लिम लीग जो हो, पर सिंध जे मामले में, इन 1 यूनिट जे मामले में ही वॉज वेरी क्लियर, स्ट्रेट फॉरवर्ड। हा, ही वॉज वेरी क्लियर अबाउट इट एंड ही वॉज वेरी वोकल अबाउट इट। ऐं ही जॾहिं ये काज़ी फैज़ मोहम्मद ऐं ये आया लाड़काणे, त उन्हनि खे हमेशह अॻे वठी वञणु, जॾहिं ॿिया माण्हू उनजो साथ छॾे बि ईंदा त बि बाबा उन्हनि सां गॾु रहियो हमेशह। ही वॉज वेरी वोकल अबाउट इट। ऐं उन ज़माने बि इहे पैम्फलेट वग़ैरह छपा, असां नंढा हूंदासीं ॾिसंदा हुआसीं, त उन ज़माने में बाबा इन मामले में तमामु क्लियर कट हूंदो। ही वॉज नॉट नेशनलिस्ट, जीअं सिंधी नेशनलिस्ट इन द कन्वेंशनल सेंस, बट ही वॉज वेरी क्लियर अबाउट इट त 1 यूनिट जेका आहे या सिंध लाइ केतिरी नुक़सानदेह आहे। माना सिंध दोस्त हो, वतन दोस्त हो। हा हा, इन में उहा का आहिनि, देयर इज़ नो टू व्यूज़ अबाउट इट। पर उन खां पोइ जेको कॉलेज ऐं हॉस्टल वारो दौर हो, छाकाणि त मूं हॉस्टल छॾे ॾिनी, तंहिंजे करे मुंहिंजी लह विचड़ जेका हूंदी उहा काफ़ी महदूद थी वई। इन मामले में मुंहिंजो ज़्यादा वक़्तु इहो हूंदो वञी उते जेके क्लासिस अटेंड करणु, क्लासिस अटेंड करण खां पोइ बस जो इंतज़ारु करणु, कॾहिं जेकॾहिं बस देरि सां थी अचे उते वञी मानी वानी खाइणु, पोइ इन में मुंहिंजो वक़्तु ज़्यादा पंहिंजो वेंदो। ऐं उन ज़माने में पढ़ण जो शौक़ु बि हूंदो हो, पढ़बियूं बि हुयूं किताबूं, पर इहे जेके एक्टिविटीज़ में समहाउ आई वॉज नॉट वेरी इन्वॉल्व इन। डायरेक्टली इन्वॉल्व न थियो। डायरेक्टली दोस्त हूंदा हुआ जेके इन में इन्वॉल्व हूंदा हुआ,
पर मुंहिंजी डायरेक्ट इन्वॉल्वमेंट तमामु घटि रही वाक़फ़ियत ईअं रही पर ईअं डायरेक्ट इन्वॉल्वमेंट जेका आहे न फॉर सम रीज़न मुंहिंजी घटि रही उन दौर जा वञूं जे ख़िलाफ़ स्टूडेंट लेवल ते या यंग लाट मां के माण्हू यादि हुजनि वांगुरु हिकिड़ो त मूंसां गॾु तमामु जेको मुंहिंजो फस्ट पर्सन जंहिंसां मुंहिंजी हुते दोस्ती थी एजाज़ कुरैशी हो जेको उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं इन मामले में पंहिंजो एक्टिव रहियो आहे उन खां पोइ जेके जाम साकी संदर दोस्त हूंदो उन सां पंहिंजो मुलाक़ात वग़ैरह थींदी रहंदी पर जीअं मूं चयो एक्टिवली इन में एजाज़ कुरैशी बसाते ख़ुदि जीअं रहियो आहे इन में एक्टिव तो उन सां संगत जेका आहे उहा ई पंहिंजो हिकु रांझू लखां जा मट इन मामले में उहो हिकिड़ो ई काफ़ी हो मुंहिंजो हाणे तव्हां यूनिवर्सिटी 68 ताईं पढ़ियो 68 ताईं उन खां पोइ छा थियो उन खां पोइ असीं मूं बाबा खे चयो हाणे काफ़ी थी वियो आहे 3 साल मां यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे नाउ आई नीड अ ब्रेक सो बाबा चयो MA करणी आहे मूं चयो हाणे मूंखे कुझु टाइम ॾियो मां पोइ MA कंदुसि ऐं ईअं मूं को सबबु कोन बसि मूं आई वॉज़ काइंड ऑफ टायर्ड जीअं माण्हू थींदो आहे न यूनिवर्सिटी मां जो हाणे मुंहिंजी हालांकि यूनिवर्सिटी में मुंहिंजी फर्स्ट डिवीज़न आई हुई आई वॉज़ वेरी गुड स्टूडेंट एट द यूनिवर्सिटी इन मामले में जनरल हिस्ट्री डिपार्टमेंट फॉर सम रीज़न एॾो बदनाम हूंदो जो ऑनर्स में 3 साल आई वॉज़ द ओनली स्टूडेंट 1 स्टूडेंट एंड 3 टीचर्स ईअं सम्झो त 3 सालनि मां अकेलो स्टूडेंट पर मुंहिंजी फर्स्ट डिवीज़न आई पर पोजीशन कान आई छाकाणि त आई वॉज़ द ओनली स्टूडेंट त उन वक़्त में इहो ई हूंदो बाबा इन जनरल हिस्ट्री वारा जेके आहिनि उहे त फर्स्ट डिवीज़न सुवाल ई पैदा कोन थो थिए कंहिंखे ॾींदा ऐं मूंखे ॾाढी कन्विंस करण जी कोशिशि शागिर्दनि उस्तादनि उन ज़माने में कई जनरल हिस्ट्री तव्हां छॾे ॾियो छाकाणि त क्लासरूम ख़ाली कयो त इहो हिकिड़ो बि न अचे डॉक्टर अहमद बशीर जेको आहे उहो ॾाढो सख़्तु माण्हू आहे उहो तव्हांखे मार्कूं कोन ॾींदो ही कोन ॾींदो डॉक्टर अहमद बशीर मूंखे कॾहिं कोन पढ़ायो पर ही वॉज़ वेरी जेंटल पर्सन ऐं वेरी नाइस मैन मूंसां कॾहिं पंहिंजो का उनखे मूंखे का उन सां शिकायत कान हुई मूंखे जेका हिकिड़ी शिकायत हुई उहा इहा हुई त जॾहिं लेक्चर्स थींदा हुआ उहो माइनर सब्जेक्ट या पहिरें 2 सालनि में 1-2 छोकिरियूं हूंदियूं वरना मां अकेलो हूंदो हुउसि हिकिड़ो मां हिकिड़ो टीचर हाणे आम्हूं साम्हूं वेठा आहियूं क्लासिस थींदा हुआ अराउंड सम्झो त जेके मंझंदि जो क्लासिस आहिनि चई निंड मूंखे एॾी अचे जो हद खां वरी ऐं उन वक़्तु छाकाणि अकेलो स्टूडेंट हुजण जे करे आई कुड नॉट स्लीप ऐं सुम्हणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो पर मूंखे इहा शिकायत हुई त सुम्हां कीअं उहो सुम्ही कोन सघंदो उहे लेक्चर मजबूरनि ॿुधणा पवंदा हुआ पर इन खां अलावा ॿी पंहिंजो का शिकायत ऐं टीचर्स जेके बि हुआ 3 टीचर्स डॉक्टर मुबारक अबसार आलम ऐं दीन मोहम्मद 3 तमामु महिरबान ऐं अबसार आलम साहब तमामु शरीफ़ माण्हू वेरी जेंटल पर्सन डॉक्टर मुबारक वॉज़ रिलेटिवली यंगर ऑफ द लॉट ऐं उहो दोस्तनि वांगुरु पंहिंजो पेश ईंदो हो तमामु मुहबत सां दीन मोहम्मद साहब बि पंहिंजो तमामु सुठे नमूने कयो टीचर सां का शिकायत डॉक्टर मुबारक जो जेको असरु अॼु आहे जी पढ़ियल लिखियल माण्हू ते जी उन दौर में तव्हां यादि करे सघो था त न उन ज़माने में आई डोंट थिंक अञा नओं डॉक्टर साहिबु आयो हो तंहिं करे अञा उनजी उहा जेका ज़हनी नशोनुमा वारो दौरु हो प्रॉबेबली तंहिं करे उन सां इन टॉपिक ते कॾहिं कोई कचहरियूं कोन थियूं पर डॉक्टर साहब उन खां पोइ पंहिंजी जेका जॻह ठाही आहे जेकी पंहिंजो उनजी सोच जो जेको लाड़ो जंहिं पासे थियो ऐं जंहिं पासे उनखे उन डेवलप कयो उन खां घणे भाङे पोइ उन वक़्तु इहो डेवलप थियो पए उनजा के उहिञाण पंहिंजो नज़र ईंदा हुआ जॾहिं पंहिंजो हिस्ट्री में के टॉपिक्स ईंदा हुआ उन ते में उहो डॉक्टर साहब पंहिंजो उहे ॻाल्हियूं कंहिं ते कंदो हो पर अञा उनजो थाट उन पॉइंट ताईं डेवलप कोन थियो जंहिं ते जेको मां सम्झां थो उन खां पोइ थियो साईं हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो जी हाणे अॼु ज़माना गुज़री विया जी ठीकु आहे ऐं 60 साल ज़रे घटि थिया यूनिवर्सिटी खे सही आहे ठीकु आहे हाणे दुनिया जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बि अवां ॾिठियूं यूनिवर्सिटियूं पढ़ी बि आयो ॿार बच्चा बि ॾिठव ॿियनि जा बि पंहिंजा बि उन दौर जी यूनिवर्सिटी ऑफ सिंध तव्हांखे ज़िम्मेदार इदारो लॻे थो उन दौर में
साईं मां पाण खे हक़ीक़त में सची ॻाल्हि इहो अथव त टोटली कॉम्पिटेंट नथो सम्झां इन ते तबसरो करण में। मां सिर्फ़ु इन खे पंहिंजे मुख़्तसिर ऐं महदूद तजुर्बे जी हैसियत सां जेके ॾिसां थो त उन ज़माने में सिंध यूनिवर्सिटी जेतिरी, छाकाणि 2 कैंपस हुआ, साइंस कैंपस सां त असांजो वास्तो ई कोन रहियो प्रैक्टिकली। असांजो वास्तो वञी इन कैंपस सां हूंदो जेको शहर में हूंदो जंहिंमें इहे क्लासिस थींदा, उनखे सही माना में कैंपस त सॼी ई कोन थो सघिजे। हिकिड़ी बिल्डिंग में रुगो मथे फ्लोर ते चंद हिस्ट्री, इकोनॉमिक्स ऐं पॉलिटिकल साइंस जूं डिपार्टमेंट, जियोग्राफी, इहे डिपार्टमेंट्स हूंदियूं हुयूं। ऐं पर उन जे बावजूदि हिकिड़ो डेकोरम हो ऐं बाक़ाइदा क्लासिस थींदा हुआ। उन क्लासिस में स्टूडेंट्स बि ईंदा हुआ त पंहिंजो टीचर्स बि मौजूदु हूंदा हुआ। इन लिहाज़ खां हिकिड़ो यकीनन रिस्पॉन्सिबल अदारो हो। ऐं हसन अली अब्दुल असांजो शुरू में वाइस चांसलर हूंदो ऐं जंहिं ॻाल्हि मूंखे उनजी इम्प्रेस कयो त वेरी हम्बल पर्सन। हर स्टूडेंट जंहिंखे मिलंदो हो सलाम में अवल उहो पहिरीं हू सलाम कंदो हो। ऐं सो उन लिहाज़ खां उन यूनिवर्सिटी जे बावजूदि इन जे जो कैंपस कोऑर्डिनेटेड या अञा हिकिड़ो यानी हिकिड़ी बिल्डिंग में कोन हो ऐं उहो फॉर्मल या सही माने में कैंपस बि कोन लॻंदो हो, पर उन जे बावजूदि यानी सुठियूं यादूं आहिनि। सवाइ के कोताहियूं बि उन में हुयूं, मसलन त हाणे इहा मज़ेदार ॻाल्हि थी मुमकिन आहे त सफ़ाई एॾी असांखे नज़र कान आई। क्लासनि में सफ़ाई हूंदी पर रुगो क्लास त न आहिनि, कॾहिं माण्हू अचे थो हॉस्टल परे आहे त कॾहिं ॿियूं ज़रूरतूं बि थियनि थियूं। इन मामले में जॾहिं मूं ॾिठो त हिते त को इंतिज़ाम न हुजण जे बराबरि आहे। मां ॾाढो हैरान थींदो हुउसि त एॾी वॾी यूनिवर्सिटी आहे, इन में इहो इंतिज़ाम आहे ई कोन। पोइ नतीजो इहो थींदो हो त वञी कंहिं पंहिंजो उन ज़माने नओं ओरिएंट होटल खुलियो, उन में 12 आने जी चांहि ऐं 4 आने जो पेटिस, 4 आना टिप ॾेई रुपयो पंहिंजो दाव ते लॻाए उते वञी हाजत पूरी करे ईंदो हो। इन ॻाल्हि खे छॾे अदरवाइज़। ऐं ॿियो लाइब्रेरी जी यादि मूंखे अञा ताईं अचे थी त लाइब्रेरी में जॾहिं किताब वठणु वेंदा हुआसीं त किताब सभु शीशे जी अलमारियुनि में बंदि हूंदा हुआ। हाणे ॿाहिरों से नाला पढ़ी किताबनि जा, या तंहिं ज़माने न इंटरनेट हूंदी न ॿिया पंहिंजो रिसोर्स हूंदा हुआ, कुझु पंहिंजो टीचर्स रिकमेंड खणी कंदा हुआ, पर किताब ॾिसण जी इजाज़त कान हूंदी। ऐं जेकॾहिं कॾहिं वञी किताब को ॾिसण ते दिलि करे त वञी कंहिंखे चइबो उहो जेको कंसर्न माण्हू लाइब्रेरियन न सही, उहो उन सां गॾु ॿियो माण्हू हूंदो जंहिं वटि चाॿियुनि जो पूरो छुगो उनजे अगट में ॿधलु हूंदो हो। उहो खयूं पोइ उहो जेका आहे दरवाज़ो उहो खोलींदो हो तालो, उन खां पोइ बाबा जल्दी कयो ॾिसो हाणे किताब। उहो एतिरो टाइम ई कोन ॾींदो हो जो किताब माण्हू ॾिसे आराम सां। पोइ इहो एतिरो टाइम ॾींदो हो तव्हां किताब अॻु में सिलेक्ट कयो, उहो अची दर खोलींदो, उहे सिलेक्ट कयल किताब खणी वेंदो, वञी उते डेस्क ते ईंदो, डेस्क ते उन किताब जे रजिस्टर में एंट्री थींदी, 3 किताब पर पर्सन तव्हांखे मिलंदा हुआ। पोइ जॾहिं उन ज़माने में ब्रिटिश काउंसिल ऐं US सेंटर हूंदो हो तिलिक चाढ़ी ते, उते जॾहिं वञी मूं लाइब्रेरी ॾिठियूं उते ॾाढा इम्प्रेस थियासीं। सभु किताब खुलिया पिया आहिनि, आज़ादी किताबनि खे ॾिसण जी, पढ़ण जी। उन उते बि 3 किताबूं खणी वञ पियूं। पर मां हैरान थींदुसि त उन जी किताबुनि खे लैंडिंग जो जेको तरीक़ो आहे उहो तमामु यानी हिकिड़ो सुहिणो तरीक़ो। हर किताब में कार्ड लॻा पिया आहिनि, तव्हांजा कार्ड 3 ठहियल आहिनि। जीअं ई किताब बारो कयो था उहो किताब खणी तव्हांजे कार्ड में लॻाइनि था, कार्ड उन तारीख़ जे स्लॉट में रखी था जॾहिं में वापसी उनजी अचणी आहे। मां चवंदुसि त इहा शइ उते असां वटि छो नथा इम्प्लीमेंट कनि। उते 3 किताब बारो करण लाइ लाइन में लॻणो थो पए, जॾहिं उन्हनि जी किताबनि जा नाला लिखे, हिकिड़े किताब जा स्टूडेंट जो नालो लिखे, वापसी जी तारीख़ लिखे। त मां सोचींदुसि त हिते इहो सिस्टम छो नथा इम्प्लीमेंट कनि। ऐं जॾहिं कई साल पोइ उते पहुतुसि यूनिवर्सिटी ऑफ एरिज़ोना में, त इहा ई सोच
उते बि हुई जॾहिं मां किताब बारो करणु वियुसि पहिरीं दफ़ा त मूं उन्हनि खे चयो घणा किताब बारो करे सघजनि था चयूं तव्हां जेतिरा किताब खणी सघो था बारो करे सघो था मूंखे ॾाढी प्लेज़ेंट सरप्राइज़ हुई मुंहिंजे लाइ त यूनिवर्सिटी में छा ईअं बि थी सघे थो त जेतिरा किताब माण्हू खणी वञणु चाहे ओतिरा माण्हू बारो करे सघे थो पर ज़ाहिर आहे उन्हनि मुल्कनि जी तरक़ी जो को राज़ त इन में बि हूंदो ऐं सिंध यूनिवर्सिटी जूं ख़ुशगवार यादूं हुजण बावजूदि इहे कमियूं जेके आहिनि हाणे हिन वक़्तु हिन दौर में ख़बर न आहे कीअं आहे पर उन दौर में त इहे ॻाल्हियूं हुयूं पंहिंजी हद ते हाणे साईं तव्हां सिंध यूनिवर्सिटी पुॼाई जी साईं ठीकु जी साईं हाणे 68 अची वई जी साईं ऐं मुल्क जी सूरत हाल त उनजो तव्हां सां तालुक़ ई न आहे जो तव्हां घर में वेठा आहियो जी साईं ऐं तव्हां वक़फ़ो घणो कयो आहे साईं इन में मूं 1969 में जो वक़फ़ो कयो ऐं उन खां पोइ 1970 में मूं बाबा जो जी इंसिस्टेंस हुई हाणे CSS जी तयारी कयां ऐं CSS जो इम्तिहान ॾियां 1970 में मूं CSS जी सो कॉल्ड तयारी कई उन ज़माने में मुंहिंजूं तवजह CSS खां वधीक ॿियनि ॻाल्हियुनि ते हो नतीजो इहो निकितो त CSS जे इम्तिहान में त पास थियुसि पर इंटरव्यू लाइ मुंहिंजी ॻाल्हि कान आई ॿियनि जिन ॻाल्हियुनि में तव्हांजो तवजो उन में पास थियो हा साईं उन में पास थी वियुसि अच्छा उन में पास थी वियुसि पोइ 1971 में ई मुंहिंजो 70 जे आख़िर में मुंहिंजी शादी थी ऐं उन खां पोइ 71 में वरी मूं ॿीहर अटैम्प्ट कयो पर उहो ॿीहर अटैम्प्ट बि ॾाढो पंहिंजो हाफ हार्टेड हो हिकिड़े क़िस्म जो प्री मैच्योर हा प्री मैच्योर हो मुंहिंजे लाइ मूं उन मां निकिरण जी हिकिड़ी तमामु हिकिड़ी नाकाम क़िस्म जी कोशिशि ईअं कई बाबा खे लालच ॾिनमि मुंहिंजो मूंखे छॾियो CSS न कयां मां तव्हां सां गॾु वकालत शुरू कयां ऐं LLB तव्हां ज़माने में 2 सालनि जी हूंदी LLB जे पहिरें साल में दाख़िला बि वठी छॾियमि ऐं मूंखे तव्हां LLB करणु ॾियो त बाबा चयो त छाकाणि त असांजी फैमिली में कंहिं CSS कान कई त बाबा जी ख़्वाहिश बि हुई हिकिड़े तरफ़ संदसि मर्ज़ी इहा बि हुई त मां संदसि साणसि गॾु वकालत कयां पर गॾोगॾु इहो बि इहा बि सोच हुयनि त जेकर CSS करे या ऑफिसर थिए त मूंखे चई न तूं CSS कर मां CSS जी तयारी इन साल बि तमामु न हुजण बराबरि कई हुई मूंखे यादि आहे त बाबा साईं इन ॻाल्हि ते मूंसां नाराज़ थी विया त तूं साल बि गुज़ारियो ऐं CSS जो इम्तिहान हाणे बि कोन थो ॾी मुंहिंजो मूंखे छॾियो भला हिन साल ॿिए साल ॾियां की न तूं इहो साल ज़ाया थो करी ऐं इहो इम्तिहान ॾे पोइ मूंखे अॼु ताईं इहा विसरे कान थी मुंहिंजो पहिरियों पुटु 28 अक्टूबर ते ॼायो ऐं 29 अक्टूबर ते मुंहिंजो CSS जो पहिरियों पर्चो हुजे सो जॾहिं मुंहिंजो पुटु ॼाओ उन खां पोइ मुंहिंजी वालिद मुंहिंजी घरवारी मुंहिंजी ससु बि आयल हुई उन्हनि सभिनी ज़ोर भरियो त वालिद तुंहिंजो कावड़िजे थो तूं हाणे पुटु बि पैदा थी वियो त इहे हाणे तोखे उहो उल्को बि लही वियो हाणे तूं वञु CSS जो इम्तिहान ॾे पोइ उतां मां लाड़काणे मां निकितुसि बाय रोड बाबा जी गाॾी खणी ॿुधायोमानि बि न उहो गाॾी खयमि ड्राइवर खयमि ऐं हिते जॾहिं पहुतुसि कराची में पहुतुसि त सुबुह जी अज़ान पे आई पोइ ईअं CSS जो इम्तिहान हाणे साईं तॾहिं सुपर हाईवे ठही वियो सुपर हाईवे तॾहिं ठही वियो सुपर हाईवे ठही वियो ऐं पोइ ईअं इम्तिहान ॾिनुमि गाॾी वापसि मोकिले ॾिनमि ऐं पोइ वरी विच में गैप आयो त वरी लाड़काणे हलियोसि ॿिनि ॾींहंनि लाइ वरी उतां मोटी आयुसि वरी इम्तिहान ॾेई ऐं ईअं इम्तिहान पूरो कयुमि हुन में पोइ वरी इंटरव्यू में बि अची वियो थी वियुसि क्वालीफाई विच में अफ़वाह उथा त पाकिस्तान ईस्ट पाकिस्तान पेपर विया आहिनि ऐं उते इहे पेपर गुम थी विया आहिनि सची ॻाल्हि त दिलि में ॾाढी ख़ुशी थी मुंहिंजो इज़त सादात रहाई इहे चङो इहे पेपर गुम थी विया बंगाली हिते कमु आया न साईं बंगाली कमु कोन आया उहे पेपर इहा अफ़वाह ई हुई पर आहे क्वालीफाइड ऐं उन में नतीजो आयो हुन में पास बि थी वियुसि ऐं वरी इंटरव्यू में बि थी वई सिलेक्शन माशाअल्लाह उन जे नतीजे में इनकम टैक्स डिपार्टमेंट में नौकिरी
थी वई। पंहिंजी घरवारी जे बारे में असांखे ॿुधायो ऐं पंहिंजे औलाद जे बारे में। मुंहिंजी घरवारी अलाह खे जन्नत नसीब करे, मूंसां 1970 में जीअं मूं अर्ज़ु कयो मूंसां शादी थी। शी रिमेन्ड माई लाइफ पार्टनर टिल हर लास्ट ब्रेथ इन 2008। मूंखे मुंहिंजा 3 पुट ऐं हिकिड़ी न्याणी थी जेका सभिनी खां नंढी हुई। ऐं उन लाइ मां एतिरो चवण ई काफ़ी आहे त हू मूंसां त यकीनन प्यार कंदी हुई ऐं उन जे नतीजे में बि इहा जेका ॿी ॻाल्हि चवंदो आहे थी त मुंहिंजे माउ पीउ भेनरुनि भाउरनि जो मूंखां वधीक ख़्यालु रखंदी। वाह। ऐं ज़िंदगीअ में मूं तमामु घटि माण्हू अहिड़ा ॾिठा जिन में इहे क्वालिटीज़ हुजनि। ऐं उन में मूंखे चवंदी त मां नथी चाहियां त मुंहिंजे करे तव्हां पंहिंजनि रिश्तेदारनि सां या चाहे परे जा बि हुजनि उन्हनि खां परे थी वञो। सो कॾहिं उन इहो फ़र्क़ु, हालांकि हू हिकिड़े मुख़्तलिफ़ माहौल मां आई ऐं मादरी ज़बान उनजी मुख़्तलिफ़ हुई, पर उन जे बावजूदि पर उन में हुनजो वधीक रोल हो, मूंखां वधीक संदर्श रोल हो। मां पाण खां वधीक उनखे क्रेडिट ॾींदुसि हिन में जेका प्रैक्टिकल बांड हो हिकिड़ो। ऐं उनजो नतीजो इहो निकितो, मुंहिंजा पुट बि जेके आहिनि ऐं मुंहिंजी डॉटर, उन्हनि जो ॿिन्ही तरफ़नि तमामु घणी मोहबत रही। पंहिंजा नानाणा हुजनि, ॾाॾाणा हुजनि, ॿिन्ही सां उहा मोहबत ऐं जेको प्यार जो रिश्तो आहे न उहो क़ाइमु रहियो। वाह। उहा हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे उहा उन्हनि खे जेका वालदह खां मिली न ॻाल्हि उहा मूंखां वधीक उन खां मिली। त उनजे करे उहे अॼु ताईं पंहिंजा जेके बि आहिनि वेझा अज़ीज़ उन्हनि सां उहा ई मोहबत ऐं उन ई प्यार सां पेश अचनि था। अती खे छा थियो साईं? खेसि 1985 में उते अमेरिका में मां पढ़ियुसि पिए, जॾहिं MBA कयमि पिए तॾहिं आख़िरी साल हो मुंहिंजो MBA जो। मुंहिंजी जेका यंगेस्ट डॉटर हुई उहा बि उन साल ॼाई। उन खां पोइ डॉक्टर्स डिस्कवर कयो त ब्रेस्ट कैंसर आहे। पोइ उन वक़्तु डायग्नोस कयूं, उन वक़्तु उन इलाजु तजवीज़ कयो, छाकाणि त मां यूनिवर्सिटी में हुउसि, इंश्योरेंस हो, अमेरिका में हुउसि। उन्हनि चयो त हीअ सर्जरी थिए, सर्जरी खां पोइ उन्हनि चयो त हिन में कीमोथेरेपी थियणी आहे, रेडिएशन थियणी आहे ऐं इहो इलाजु तव्हां करायो, हिन में चांसिस आहिनि त पंहिंजो। पर समहाउ उन वक़्तु जॾहिं असां ॿिन्ही वेही हिन ते सोचियो ऐं मूं डिसाइड कयो त इहो इलाजु नाहे कराइणो। पोइ असां जर्मनी वियासीं, उते बि एलोपैथी इलाजु हो, लेकिन उन्हनि जो एप्रोच थोरो मुख़्तलिफ़ हो। असां 1985 में डिसाइड इहो कयो त जर्मनी जी इलाजु कराईंदासीं। हालांकि उहो इलाजु जेको इंश्योरेंस बि उनखे न पिए कयो सपोर्ट, उहो पंहिंजे खीसे मां पैसा भरणा पिया, पर असां उहो इलाजु करायो। उन मां इहो थियो अल्हम्दुलिल्लाह, उन इलाज जे करे अलाह बहितर ॼाणे छा सबबु हो, उन मां उनखे अफ़ाक़ो पियो ऐं शी वॉज़ फाइन। चऊं त इहो दुआऊं बि घुरंदी त असांखे 3 पुटनि खां पोइ हिकिड़ी डॉटर थी, त या अलाह तो मूंखे हीअ धीउ ॾिनी आहे, मूंखे एतिरी मोहलत ॾे, मां हिन जूं ख़ुशियूं ॾिसां, हिनखे वॾो थींदे ॾिसां, हिन जा ॿार ॾिसां, घर ॾिसां। पोइ 2006 में जॾहिं हू 21 सालनि जी थी, हुनजी शादी बि थी वई, पुट बि थी वियुसि ऐं घर बि पंहिंजो थी वियुसि। 2006 में वरी उनखे दुबारा मुंहिंजी वाइफ खे ब्रेस्ट कैंसर थी। डॉक्टर चवंदा ॿिए तरह जी थी, बहरहाल उन में हू सर्वाइव करे कान सघी। 2008 में तक़रीबन 1.5 सालनि खां पोइ शी पास्ट अवे। उन वक़्तु ई असां सभु गॾु रहंदा हुआसीं, मां, मुंहिंजा 3 पुट
डॉटर जी शादी थी वई, उहा सियाटल में उते पंहिंजे मुड़ुस सां रहंदी ऐं असां सभई पाण में गॾु ई रहंदा हुआसीं। इहा ज़िंदगी थी। हिकिड़े नंढड़े वक़फ़े खां पोइ जेकॾहिं पाण नाज़रीन हिकिड़े नंढड़ी साई खां पोइ असांजूं ॻाल्हियूं वरी जारी रहंदियूं। जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी साहब असां सां गॾु आहिनि, असां सां गॾु रहिजो।